दोस्तों अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे दोस्तों? अॼु गुफ़्तगू थींदी दीवार सिंध जी। दोस्तों अॼु गुफ़्तगू थींदी दुनिया जे वॾे में वॾे किले रनी कोट जी। अचो त पोइ शुरूआत था कयूं। रनी कोट फौजी इंजीनियरिंग जो हिकु शाहूकार किलो आहे जेको समूरो पत्थरनि जो ठहियल आहे। हीउ किलो ज़िले जामशोरे में सन शहर खां ॾखण ओलहे तरफ़ 32 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। हीउ किलो खीरथर जे आख़िरी जाबलो क़तार लकी सिलसिले जाबलो क़तार ते ठहियल आहे। हीउ किलो मुल्की बचाव जे हवाले सां ॾाढो अहम किलो आहे। हिफ़ाज़ती तौरु इन जे दीवारनि ते केतिरा हिफ़ाज़ती बुर्ज ठाहिया विया आहिनि, बल्कि समूरी दीवार अहिड़ी तरह जुड़ियल आहिनि जो उनमें तीर हणण लाइ मारा ठाहिया विया आहिनि। बाद में उन में इज़ाफ़ो करे बंदूकनि ऐं तोहफ़नि हलाइण लाइ उनमें फेरफार कई वई आहे। रनी कोट जे किले अंदरि दाख़िल थियण जा 2 दरवाज़ा आहिनि, हिकु सन गेट ऐं ॿियो मोहन गेट। उन्हनि दरवाज़नि जे हिफ़ाज़त लाइ ॿिन्ही पासे मोर्चा ठहियल आहिनि। रनी कोट अंदरि 3 नंढा कोट पिणु आहिनि, हिकु मेरी कोट, ॿियो शेरघर, टियों मोहन गेट। शेरघर किलो ओलह में कारे जबल जी चोटीअ जे बुलंदीअ ते ठहियल आहे। इन किले तां रनी कोट जे अंदरि तोरे ॿाहिरि थींदड़ चुरपुर ते नज़र रखी सघिजे थो। शेरघर पंहिंजी जौर में हिकु मुकमल किलो आहे, जंहिं में 5 बुर्ज या हिफ़ाज़ती मोर्चा आहिनि। ॿियो किलो मेरी आहे, जेको बि हिकु मुकमल किलो आहे। मेरी ऐं शेरघर किले में हिकु जहिड़ाई आहे। मेरी में बि 5 हिफ़ाज़ती मोर्चा आहिनि, पर मेरी शेरघर खां शायदि में वॾो आहे। उन किले में कुझु रहाइश लाइ कोठियूं बि ठहियल आहिनि, जिन्हनि मां ईअं महसूस थो थिए त शाही घराणे या सुपर सालार जे रहण जी जॻह थी सघे। हिन किले जो मुकमल घेरो 20 मील यानी 32 किलोमीटर आहे। रनी कोट कॾहिं ठहियो, कंहिं ठाहियो, उनजी अञा ताईं महक कन को बि पतो लॻाए न सघिया आहिनि, पर सिंध जे कुझु तारीख़दाननि पंहिंजा राया ज़रूरु ॾिना आहिनि, पर उहे बि का हिमती राय पेश करे न सघिया आहिनि। किन लेखकनि जो रायो आहे त हीउ किलो सिंध जे टालपुर हुक्मरान ठाहियो, त के वरी अरबन खे हिन किले जो ठाहींदड़ चवनि। किन जो चवणु आहे त अशोक या राय घराणे ठाहियो आहे, या वरी कुझु तारीख़दाननि जो चवणु आहे त तारीख़ी किताबनि में जंहिं नेहरू कोट जे नाले सां ज़िक्र थियल आहे, उहो हैदराबाद वारे किले जो न बल्कि रनी कोट वारे किले जो ज़िक्र आहे। अब त हीउ किलो कंहिं ठाहियो, छो ठाहियो, छा लाइ ठाहियो, इन जी मुकमल ख़बर न पइजी सघी आहे। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।